बागी हामा बाग उणे थी निंड जे सपना उहे भी इनकला बन जा उणे थी निंड जे सपना उहे भी इनकला बन जा उणे थी निंड जे सपना उहे भी इनकला बन जा सॾे थो तूं सगी बेशक सॾे थो तूं सगी बेशक असांजी रात भी बात अलारनि सां गॾु रहंदड़ ॿिया राज ॿियूं ज़ातियूं। अस्सलाम वालेकुम। साईं अब्दुल्ला कोहिस्तानी जे तक़रीर खां पोइ मुंहिंजे ख़्याल में कुझु बि ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन रही आहे, पर ॿ चारि ॻाल्हियूं जेके अव्हांखे आउं ॿुधाइणु चाहींदुसि। हिते ज़िक्र निकितो सिंध पालारी इतिहाद जो बुनियादु कीअं पियो, छो पियो। ऐं हिकिड़ी शइ जी वज़ाहत करे वञा। पहिरीं त असां पाण ॻाल्हाइण वियासीं ॿ ॼणा, पोइ मूं सॼी पालारी बिरादरीअ खे सॾायो त बाबा हे सरदार साहब तव्हांजे वोटनि ते खटे MP MNA थो थिए। बेली असां वारनि जी, असां हैदराबाद वारनि जी उन वटि खणी उहा इज़त न आहे। मूं खुलियो खुलायो उन माण्हू खे चयो त तोखे यूसुफ जा अहसान विसरी विया, जॾहिं तोखे घर जा भाती छॾे विया, पंहिंजा ज़ाती नौकर मैनेजर छॾे विया, तॾहिं इहो ॾोह हिकिड़ो यूसुफ कयो, ॿियो मूं कयो जो तुंहिंजी सपोर्ट कईसूं। उन माण्हू जा तो ते अहसान विसरी विया। यूसुफ जो मथो फाटो, असां थाणा ॾिठा, जेल ॾिठा, तोखे सभु ॻाल्हियूं विसरी वियूं। उनजो जवाबु कहिड़ो हुनजो त यूसुफ मरी वियो, हुनजा छोरा लोफरनि हेड़ा। अरे बाबा यूसुफ मरी वियो, तूं हलियो हुनजो ॻोठु ॾाराइण, तूं हुनजे न्याणियुनि खे ज़ख़्मी करायो आहे। कम से कम तुंहिंजी अखियुनि में उहो हया हुजणु खपे त जेको मूंसां 4 ॾींहं गॾु हलियो आहे, मूं ते अहसान अथसि, उन सां तूं इहो अशर पियो करीं। सो इहो त हो उहो माण्हू जंहिंजा उन ते अहसान हुआ, जंहिं हुनजे करे मथो बि फाड़ायो, रत बि वारायो, थाणा बि ॾिठा, जेल बि कटियो। उनखे ई कोन बख़्शियो पंहिंजनि 4 पैसनि जी ॾोकड़नि जी लालच में। असां पंहिंजी पालारी बिरादरी खे जमो कयो त बाबा तव्हांजे वोटनि ते थो हले, MP MNA थे, तव्हां सभु गॾिजी हली, जेके कोहिस्तान वारा आहियो, जेके नूरियाबाद ऐं थाणे बुलाखान वारा आहियो, बाबा से हली ॻाल्हायोसि, असां ज़ुल्म न करे। उन्हनि खे जेका इज़त मिली उहा तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। ऐं पछाड़ी में ऐं इहो चई उथियो असांसि त तोखे पालारी अधु ज़मीन ॾियनि था, तूं इज़त सम्झ, इज़त वठ। तोखे छो नथी ॻाल्हि सम्झ में अचे, इज़त वारी ॻाल्हि तोखे छो नथी सम्झ में अचे। ऐं उन खां पोइ इहो खुलियो खुलियो चयोसूंसि, तूं हाणे विढ़ंदे त तोसां विढ़ंदासीं, हिते न तोसां कोहिस्तान में मुक़ाबिलो कंदासीं। अलाह जी महिरबानी सां, अवां भाइरनि जी महिरबानी सां, अवां जे गॾिजण सां असांखे अलाह ताला उहा ताक़त ॾिनी जो अॼु असां हुनखे ललकारे सघूं था। असुल ॻाल्हि, जंहिं ॻाल्हि जे लाइ मां चयो त उहा हितां वारनि माण्हुनि खे वठी वञण जो मक़सदु कहिड़ो त बाबा तव्हांजे वोटनि ते उहो कटे थो अचे। अॼु उहो वक़्तु अची वियो आहे, अॼु उहो इलेक्शन जो वक़्तु अची वियो आहे। ही वक़्तु आहे तव्हांखे पंहिंजो पाण खे सुञाणण जो, ही वक़्तु आहे तव्हांखे पंहिंजो पाण खे मंझराइण जो, ही वक़्तु आहे तव्हांखे पंहिंजी हैसियत ॾेखारण जो। तव्हांजो वोट हींअर तव्हांखे मिनथूं बि कंदा, हुन जा वाठा बार बार मीटिंगूं बि कंदा, बदमाशियूं बि कंदा, लालचूं बि ॾींदा, हर तरीक़े सां तव्हांखे पंहिंजो करण जी कोशिशि कंदा। पर ही वक़्तु आहे, ग़रीब मिसकीन माण्हू पहिरियों उगाड़ो, मज़ूरी कंदड़, ॿी का ताक़त कोन्हे, उहो वेला ई मानी जा लाइ कींदो खाए। पर असुल ॻाल्हि आहे हुनजे वोट जी अहमियत आहे। इन वोट खे सुञाणो। साईं अब्दुल्ला कोहिस्तानी ॻाल्हि कई त असां कॉलेज घुरियो, 11 ऐं 12 क्लास जा क्लास हलंदा उहे बंदि कराए छॾियो। ऐं असां हक़ीक़त थो कयां, ही थाणा बुलाखान शहर आहे। जेके हितां जा रहवासी हूंदा या जेके ॿाहिरां आया हूंदा त ही शहर आहे। हिन शहर जी 70% आबादी, चाहे उहे सरियाल असांजा हिंदू सेठियूं हुजनि, चाहे उहे मुस्लमान हुजनि, उहे रहनि बि हैदराबाद या कराची था, ॿार बि पढ़ाइनि उते ई था। छो जो हिते न स्कूल जी सहूलियत, न अस्पताल जी सहूलियत, न पाणी जी सहूलियत। जॾहिं इहे सहूलियतूं अवां वटि आहिनि ई कोन,
त पोइ तव्हांखे डपु छाजो आहे जो अव्हां खां का शइ खसिजी वेंदी। हिमत कयो, इन वोट जी अहमियत सुञाणो, वोट जो क़दुरु सुञाणो, वोट जी क़ीमत सुञाणो, पंहिंजी क़ीमत सुञाणो। केर बि उमेदवार बीहनि था, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां, हुन जे तरफ़ां जेको उमेदवार बीहे थो उहो खटे या हाराए, पर जेकॾहिं खटींदो न त भाउ मल्क खटियो। कंहिं खटियो? मल्क खटियो। पर अव्हां जेकॾहिं पंहिंजो को उमेदवार बीहारींदो त उहो तव्हां चई सघो था त बाबा हीउ पालारी खटियो आहे, हीउ मेमण खटियो आहे, हीउ ख़ासि खटियो आहे, हे असांजे कंहिं दीवान भाउ खटियो आहे। असुल ॻाल्हि इहा आहे त तव्हां पंहिंजो पाण सुञाणो, इन वोट जी क़ीमत, वोट जी हैसियत खे ॾिसो ऐं उन हिसाब सां पंहिंजा उमेदवार चूंडियो। ऐं खे गारंटी सां थो चवां, असां सिंध पालारी इत्तेहाद असां अञा उहो कमु न करे सघिया आहियूं जेको असांखे करणु खपंदो। हुन में केतिरियूं ज़ाती मजबूरियूं थी सघंदियूं, पर जेका असुल हक़ीक़त आहे, अव्हां रुगो गॾु थियो। सिंध पालारी इत्तेहाद रुगो हिकिड़ो जलसो कयो जंहिंमें गॾु थिया। उन गॾु थियण जी उहा दहशत आहे जो मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं काबूअ में नथा था निकिरनि। ईद जे ॾींहुं आहे, सरदार पियो थो थाणे बुलाखान शहर जूं घिटियूं चेक करे सफ़ाई आहे या कान्हे का। इहा ॻाल्हि ईअं आहे, हर कंहिं ॻोठ में पिया वञनि, मिंथूं कनि हुनजा वाठा त महिरबानी करे गॾिजाणी रखी अचो। ऐं स्पेशली हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त वक़्तु गुज़रण सां छा थींदो आहे, आहिस्ते 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 वक़्त सां माण्हू ज़हनी ग़ुलाम थी वेंदो आहे। असांजा माण्हू हिते ज़हनी ग़ुलाम थी चुका आहिनि। नौजवान तबिको, इहो इनकलाब असांजे नौजवान खे आणणो आहे। हे असांजा जेके वॾड़ा आहिनि न, इन्हनि असांखे डेजारे डेजारे कंहिं पासे जो कोन छॾियो आहे। पर असुल ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजी हैसियत विसारे वेठा आहियूं इन ज़हनी ग़ुलामीअ में गुज़ारे करे। असां पंहिंजे वॾड़नि जी तारीख़ पढ़ी ॾिसूं, पर वॾड़नि खां पुछी ॾिसूं त हुननि जे वॾड़नि छा छा कयो, कंहिंजी कान कढियऊं। अॼु छा हालत आहे जो असां पंहिंजा हक़ घुरी बि नथा सघूं, इज़हार बि नथा करे सघूं। मथां मलिक साहिबु नाराज़ थी पवे। पर हींअर अव्हां ते अव्हांजी बिरादरी जा हुन जा वाठा जेके सॼो ॾींहुं अव्हांखे डेजारींदा, लालचूं ॾींदा, ॿुधाईंदा भाई हीअं थी वेंदो, हीअं थी वेंदो, हीअं थी वेंदो, कुझु बि कोन थो केरु करे सघे कंहिंखे। हे सोशल मीडिया जी दुनिया आहे। मूंखे त रुगो इहो अथव, मूं त कोन ॿुधायो अथव के हेॾा माण्हू कंहिं माराया हुजनि, को हीअं थियो हुजे, को हूअं थियो हुजे। छा थियो आहे? ॾुख सुख ज़िंदगीअ जो हिसो आहे, हर कंहिं ते अचे थो। पर अलाह साईं उन इंसान जी हैसियत खां वधीक हुनखे इम्तिहान कोन ॾींदो आहे। हुनखे एतिरो इम्तिहान ॾींदो आहे जेतिरी हुन में सह पवंदी आहे। हिमत पैदा कयो, इहे सभु हक़ अव्हां खे दर ते मिलंदा। शर्त इहो आहे, ऐं ॿी का ॻाल्हि बि नथो कयां, अवी रुगो गॾु थियो, अवी पाण में गॾु थियो। इहे जेके जबल न पाण ई घुरी पवंदा। असुल मक़सदु आहे गॾु थियण जो, पंहिंजी ताक़त ॾेखारण जो, हिक ॿिए सां मुहबत ऐं कुर्ब करण जो। अवी ॿियनि जे उन्हनि जे इशारनि ते न नचो, हिक ॿिए जी इज़त कयो, हिक ॿिए खे अहमियत ॾियो, हिक ॿिए सां प्यार मोहबत सां पेश अचो ऐं सही माण्हू चूंडियो, सही माण्हू चूंडियो। कोहिस्तानी साहिब मिसाल ॾिनो अल्ताफ़ जो। बाबा वॾी ज़ात सिर्फ़ु रब जी आहे, अलाह जी ज़ात आहे। बाक़ी सभु इंसान सभु हिकु जहिड़ा आहिनि, केरु कंहिंखां मथे कोन्हे। हू बि एतिरो ई खाईंदो हूंदो न जेतिरो तव्हां था खाओ, या अव्हां खां वधीक थो खाए, अव्हां खां वधीक ताक़त वारो आहे। हुनखे जेकॾहिं ताक़त ॾिनी बि आहे त अव्हां ॾिनी आहे, अव्हां जहिड़नि भाइरनि गॾिजी हुनखे ॾिनी आहे। जेकॾहिं केरु ॾाढाई करे थो त अव्हां जहिड़ा भाइर ई जेकॾहिं अलॻि थी वेंदा, बाबा हिन सां ॾाढाई असीं हिन सां गॾु तव्हां ताक़त ख़ुदि कोन ॾींदी, अॻिलो एॾी ज़रूरत ई कोन कंदो। चवण जो मक़सदु आहे त पंहिंजी हैसियत, पंहिंजी ताक़त, पंहिंजी अहमियत खे सुञाणो, वोट जो क़दुरु कयो, वोट सही ॾियो। सिर्फ़ु तव्हां हिकु दफ़ो हुनखे केराए ॾिसो, हिकु दफ़ो तव्हां हुनखे केराए ॾिसो, वरी हमेशह लाइ न मिटिजे। सिर्फ़ु मुतहद थियो, गॾिजो पाण में, वोट जो क़दुरु ॼाणियो। ऐं हींअर आऊं उहे बिरादरियूं जेके असां सां शरीक थियूं आहिनि ऐं घणा दोस्त ख़्वाहिशमंद बि आहिनि, असां उन्हनि खे पाण सां गॾु खयो आहे, गॾु खणंदासीं। उहे ॿाहिरि असांजा, असांजी सिंध पालारी इत्तेहाद जो को अहिड़ो मफ़ाद कोन्हे त असीं कंहिंसां ॾाढाई कयूं, कंहिंसां ज़्यादती कयूं। हर कंहिं सां इंसाफ़ सां हलिबो।
जेकॾहिं को पालारी बि कंहिं ॿी बिरादरी सां ॾाढाई करे थो त असीं उन मज़लूम सां गॾु आहियूं, चाहे भले ॿी बिरादरी जो हुजे। उहो बि असांजो ओड़ो ई भाउ आहे जहिड़ो असांजो पालारी भाउ आहे। सभु भाइर आहियूं असीं। हिन कोहिस्तान वासी ऐं सम्झां इहो थो त सभिनी जो मरणे परणे हिक ॿिए वटि 12 बजे अचणु वञण बि रहियो आहे। कोहिस्तानी जी इहा रिवायत रही आहे। असीं हिक ॿिए खे मोहबत ॾियूं, गॾिजूं, मुतहद थियूं। सिर्फ़ु मुंहिंजो हिकिड़ो ई सुवालु आहे तव्हां सभिनी खे, रुॻो गॾु थियो। बाक़ी इहे ऑटोमेटिकली ॾिसंदो त इहे जेके पंहिंजो पाण खे जबल था सम्झनि, पहाड़ था सम्झनि, इहे पाण हींअर ई बुरणु शुरू थिया हूंदा। रुॻो बि गॾिजो। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हाणे आउं सभिनी दोस्तनि खां जेके बि हिते शरीक आहिनि उन सभिनी खां सलाह वठंदासीं त बाबा जेको बि उमेदवार बीहण लाइ तयारु हुजे त उहो नालो लिखाए। असां कोशिशि कंदासीं त असीं सभिनी राज्यनि खे एडजस्ट कयूं ऐं हिकिड़ो बहितर जंहिंजो मक़सदु ख़िदमत करणु हुजे अहिड़ो पैनल आणे सघूं। पर उन्हनि खे बि असीं कंहिंखे छुड़वा कोन छॾींदासीं। असीं उन्हनि खे जवाबदार रखंदासीं। इंशाअल्लाह ताला असांजो जेको पैनल खटे बि ईंदो, मूंखे यकीन आहे, मूंखे 100% यकीन आहे त हीअ जेका लाट अवां असां गॾिजी ॿारी आहे इहा असांखे जल्दी रिज़ल्ट ॾींदी। सुबुह थियण वारो आहे, रुॻो इलेक्शन अचे, पर उन खां पोइ इहे तव्हांजा नुमाइंदा 15 महीने इहे तव्हां वटि हाज़िर हूंदा, अव्हां खां पुछंदा, अव्हांजा नंढा वॾा मसइला हल कंदा। जेके अञा मथे हूंदा त इंशाअल्लाह ताला उहे बि विड़ी हल कराईंदासीं। तइलीम, सिहत, पाणी, रोज़गार, इहे सभु मसइला असां तॾहिं ई हल करे सघंदासीं जॾहिं अवीं असांखे पंहिंजो नुमाइंदो चूंडींदो, अवीं असांखे उहा ताक़त ॾींदो त बाबा हीअ असांजा नुमाइंदा आहिनि, हीअ असांजे लाइ आवाज़ उथो। उनजे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके बि एक्टिव दोस्त आहिनि, मुंहिंजी प्रायोरिटी, मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त नौजवान दोस्त अॻियां अचनि। नौजवान अॻियां ईंदा, असीं पोड़ा आहियूं, भाऊ बादल आहे, हाजी आहे, असीं पंहिंजी उमिरि खाई चुका आहियूं। नौजवान रत तयारु थिए। हा, क़ुर्बानीअ लाइ ज़रूरत पई त असीं वेठा आहियूं, पहिरीं अॻियां असांखे कजो, पाण में गॾिजो, हिमत कयो, नौजवान दोस्त अॻियां अचनि। असां हर हाल में पंहिंजी बिरादरी सां, पंहिंजे कोहिस्तान जे राज्यनि सां ॾुख में सुख में गॾु आहियूं ऐं अमली तौर ते असां ॾेखारींदासीं उन्हनि खे। ॿिया मिसाल नथो ॾियां, पर 2-3 मिसाल आहिनि। सुराब ॻोठ जो मसइलो थियो, गॾिजी पियासीं, अलाह साईं जी महिरबानी सां असांखे उहा कामयाबी मिली जिन जो तसवुर बि न थिए कयोसीं। असां उन्हनि माण्हुनि खे उहा हक़ वठी ॾिना, उहे सहूलियतूं वठी ॾिनियूं, उन्हनि जो ज़ुल्म बंदि कराइजूं, उन्हनि खां माफ़ियूं वठायूं। हीअ ताज़ो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे त पहिरीं शेर अली अकेलो बीठो न, ॿिए ॾींहुं असां अची पहुतासीं, न त एतिरियूं काहूं अॻु में बि त थींदियूं रहियूं आहिनि न, कंहिं वापसि करायूं। ॻाल्हि आहे असल में तव्हांजे गॾिजण जी, तव्हांजे मुतहद थियण जी। रुॻो एतिरो चवंदुसि त असीं त एतिरा माण्हू कोन हुआसीं, मुंहिंजे ख़्याल में 50-100 माण्हू हूंदासीं। छा रिज़ल्ट मिली? इहो हुयो सिंध पालारी इत्तेहाद जो असर, जिन ॾेखारियो त हीउ कुझु बि करे सघनि था। सिर्फ़ु गॾु थियो, असीं सभु कुझु करे सघूं था, सभु सहूलियतूं वठी सघूं था। अलाह साईं तव्हांखे बि कामयाबी ॾींदो, अलाह साईं असांखे बि हिमत ॾींदो। असीं अव्हांजे मयार ते पूरा लहूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अलाह ख़ुशि रखे।